टंडोलायर में स्मार्ट लॉकडाउन ते अमल न थी सघियो आहे, जंहिं सबबि कोरोना वायरस जे पकड़ इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल नोड़ियो। जी बिल्कुल, टंडोलायर में कोरोना जा मरीज़ वधण खां पोइ जेको टंडोलायर जी ज़िले इंतिज़ामिया आहे उन हिकु भेरो ॿीहर जेको आहे ज़िले में स्मार्ट लॉकडाउन हणी छॾियो आहे 15 ॾींहंनि लाइ। अॼु जेको आहे स्मार्ट लॉकडाउन जो जेको टियों ॾींहुं आहे, पर टंडोलायर शहर में जेको आहे लॉकडाउन नाले ते का बि शइ नज़र नथी अचे, इंतिज़ामिया बि नज़र न पई अचे। उन करे जेको हिते जो आम माण्हू आहे उहो शहर खां में रश हुअण करे न मास्क पातल आहे न छा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 ॾींहं अॻु टंडोलायर जे ज़िले इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर रशीद अहमद ज़रदारी सदारत में जेको आहे इजलास लायो हो, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त टंडोलायर ज़िले में जेको कोरोना जा केस वधण खां पोइ जेको आहे टंडोलायर ज़िले में जेको 15 ॾींहं लाइ जेको स्मार्ट लॉकडाउन कयो वेंदो। पर टंडोलायर में स्मार्ट लॉकडाउन जो टियों ॾींहुं आहे, पर टंडोलायर में को बि जेको लॉकडाउन ते अमल थींदे नज़र न पियो अचे। टंडोलायर में जेकी माण्हुनि जी जेका रश आहे उहो जीजोती जारी आहे। ऐं उन इजलास में इहो बि फ़ैसिलो कयो वियो त टंडोलायर में जेको माण्हू आहिनि शहर में जेके उन ईंदड़नि खे जेकी मास्क जेको आहे लाज़मी करार ॾिनो वियो हुयो। जेके मास्क न पाईंदड़नि खे जेको आहे 500 रुपया ॾंड हणण वारी जेका उन इजलास में फ़ैसिलो थियो। पर अॼु जो टियों ॾींहुं आहे, उन में ॾिसिजे पियो त जेकी फ़ैसिला कया विया उन ते को बि अमल न थी सघियो आहे। ज़िले जेकी इंतिज़ामिया उन जो को बि अमलदार जेको आहे शहर में हिन वक़्तु ताईं विज़िट न कई आहे। उन करे जेको हिते जो जेको स्मार्ट लॉकडाउन आहे उहो के बि उन स्मार्ट लॉकडाउन में को बि लाभ हासिल न थी सघियो आहे। ऐं कोरोना जा जेकी मरीज़ आहिनि या कोरोना जो रेशो आहे उहो वधण जो अंदेशो वधी वियो आहे।